बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इलेक्ट्रॉनिक डायरी में भलीकार मां आहियां अवां जो मेज़बान फ़कीर लाशारी। इलेक्ट्रॉनिक डायरी जे हिन ख़ूबसूरत प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ मौज़ू खणी अवां जे आॾो हाज़िर थींदा आहियूं। असांजी कोशिश हूंदी आहे त मुस्तनद मालूमात अवां ताईं बहितर अंदाज़ में पहुचाइण जी कोशिश कयूं ऐं हर दफ़े हिकु नओं मौज़ू खणी तव्हांजे साम्हूं असां पेश थींदा आहियूं। अॼु मुंहिंजा जेके ॿ ख़ासि महिमान आहिनि, कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। साईं मैक्स मेमण जेको आहे असांखे कैनेडा खां ज्वाइन कनि पिया ऐं जवेरिया उबैद जेको आहे असांखे कराची मां ज्वाइन कनि था ऐं पंहिंजे ॿिन्ही मोज़ज़ महिमाननि खे हिन प्रोग्राम में भलीकार चवां थो। ऐं प्रोग्राम खे अॻिते वधाइण खां पहिरीं कुझु सिटूं आहिनि जेके असां जेको आहे चवण पसंदि कंदुसि त असां कोन ॿी का इबादत कई आहे, ए सिंध तुंहिंजी तिलावत कई आहे, ही टोपी ही अजरक पटको कुहाड़ी सदियनि खां इन जी हिफ़ाज़त कई आहे। सो असांजे अॼु जे प्रोग्राम जो जेको मौज़ू आहे उहो आहे सिंध रिजेक्ट्स बोगस डोमिसाइल ऐं इन ते जेको आहे असां व्यू वठंदासीं पंहिंजे मोज़ज़ ॿिन्ही महिमाननि खां। साईं मैक्स मेमण जी तरफ़ पहिरीं हलंदासीं। साईं मैक्स साईं तव्हांखे सभ खां पहिरीं त भलीकार तव्हां टाइम कढियो असांजे प्रोग्राम जे लाइ ऐं तव्हां इनखे कीअं पिया ॾिसो, जेको बि सॼो मसइलो तव्हांखे ख़बर आहे ॾींहंनि खां हले पियो। जी मैक्स साईं। फ़कीर साईं वॾी महिरबानी इन इम्पोर्टेंट इशू ते असां सभिनी दोस्तनि जी राय खणण लाइ 5 मिंट मां वठंदुमि ऐं उन खां पोइ कोशिशि कंदुमि त मां जल्दी ॻाल्हि ख़तमु कयां। जॾहिं खां इहो अॼु जो मसइलो त आहे कोन त सिंध जे अंदरि धारियनि माण्हुनि खे जॉब्स जेके ॿियनि सूबनि खां अचनि था या इवन ॿियनि मुल्कनि खां अचनि था, दोस्त आउट किराए कंदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि में। अनफॉर्चुनेटली असां वटि सियासी पार्टी का अहिड़ी हिन वक़्तु का वजूद नथी रखे जेके सिंध जे क़ौमी इशूज़ ते ॻाल्हाए, पर दोस्त पंहिंजे सिर लॻा पिया आहिनि, महिरबानी उन्हनि जी। त कुझु अर्से खां जॾहिं खां इहो बोगस इशू हलियो आहे डोमिसाइल जो, त हिते बि कैनेडा जे अंदरि बि मुख़्तलिफ़ फोरम ते इहा ॻाल्हि हले थी पई, डिस्कशन थिए थो पियो। जेके असांजा दोस्त पंजाब सां तालुक़ु रखनि था, जेके असांजा दोस्त उर्दू स्पीकिंग आहिनि, बलोच आहिनि, उन्हनि सां बि हिते डिस्कशन थिए थो। त हिकिड़ी पार्टीअ में दोस्तनि मूंखे चयो त भई तूं हिते कैनेडा में रहे थो, हे त कैनेडा सभिनि खे इक्वल अपॉर्चुनिटी ॾिए थो। तूं पहिरीं ओंटारियो में आहीं, ओंटारियो प्रोविंस मां अची करे तूं अल्बर्टा में जॉब कई, वरी तूं ओंटारियो हलियो वे प्रोविंस में, उते तोखे कंहिं कोन चयो त बाबा तूं अल्बर्टा जो आहीं, तूं ओंटारियो में जॉब थो करीं, तूं ईअं थो करीं। हिते कोन्हे को सिंध में छो रेशिज़म आहे त सभु माण्हू वाह 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 ज़बरदस्त आहे, बिल्कुलु बहितरीन ॻाल्हि आहे। सभ खां पहिरीं त हर मुल्क जी, हर शहर जी, हर इलाइक़े जी डेमोग्राफी अलॻि हूंदी आहे। सिंध अॼु जो न आहे जीअं कैनेडा 200 साल, अमेरिका 200 साल, ठीकु आहे न। इबोरिजिनल जो लैंड हो, थोड़ी पॉपुलेशन हुई जिन ते अंग्रेज़नि कब्ज़ो कयो। असांजी धरती सदियुनि खां हुते मौजूद आहे। असां कॾहिं बि कंहिंखे को इमिग्रेशन जी वेबसाइट आहे कॾहिं कंहिं इनवाइट कोन कयो त असांजे मुल्क अचो, या असांजे मुल्क में ज़हानत जी का खोट आहे, अचो ऐं असांजे मुल्क में ज़हीन माण्हुनि जी असां अलॻि दरखेज़ माण्हू आहियूं जिन सभिनि खां जेको आहे असांजो अगरि मोने दड़े जो तव्हां इरिगेशन बनायो सीवेज सिस्टम मार्वलस, राइट। मां सिविल इंजीनियर आहियां, मूंखे ख़बर आहे त केतिरो ज़बरदस्त आहे, ठीकु आहे न। असांखे कॾहिं ज़रूरत ई न पई आहे त कंहिं ॿार या पोटेंशियल खे असां पंहिंजे मुल्क में घुरायूं ऐं उनखे चवंदा बाबा असांजे मुल्क खे तूं संभाल, या असां इमिग्रेशन खोलियूं त बाबा असां वटि का माण्हुनि जी खोट आहे, असां वटि पॉपुलेशन डाइंग पॉपुलेशन। व्हाई अमेरिका इज गिविंग टू द इमिग्रेशन बिकॉज़ दे डोंट हैव अ यंग पॉपुलेशन। त सेम गोज विद कैनेडा। इन करे हाणे मसइलो इहो आहे त ही को अर्बन जा मुल्क त कोन्हनि का, अर्बन में त सदियुनि जी जेको आहे हिकिड़ी गुलाम ठाहिण जी रिवायत आहे जेका अॼु बि आहे। भले उन्हनि वटि इंफ्रास्ट्रक्चर ज़बरदस्त हुजे पर उन्हनि जी ज़हनियत त उहा ई उठ चाढ़ण वारी आहे न, त उहो कॾहिं बि कोन था चवनि। हाणे हे उन ॾींहुं मां ॾिठो, मां हिनजी इहो मिसाल ॾिनमि त भई हे जेको सादात नालो अथसि जज जो, जंहिं रूलिंग ॾिनी त बाबा ही हुजतुल विदा जो खुतबो आहे, तव्हां तासुब ऐं लिसानियत था कयो। हाणे हुन मूंखे ख़बर न आहे त हे कीअं जज कीअं था थियनि पाकिस्तान में। पहिरियों पाकिस्तान लाइ ॻाल्हाइण ॾुखियो आहे, पर असां त इहे जज कीअं थो थिए, माना इन जज जी अहलियत छा आहे। हिनखे सभ खां पहिरीं त हिन जी डिग्री मां थो चवां चेक कई वञे इन जज जी।
उन खां पोइ हिन जी साइकोलॉजिकल एनालिसिस कराई वञे, उन खां पोइ हिन जी मज़हब जी एनालिसिस कराई वञे त मज़हब छा थो चए। पाकिस्तान हिकु घण रुखी जेको आहे मज़हबनि जो मुल्क आहे। पाकिस्तान 1940 जी करारदाद मुताबिक़ कन्फिडरेशन आहे, जंहिंमें सभई सूबा ख़ुदि मुख़्तियार आहिनि, जेको रेवेन्यू जनरेट कनि, जेके शयूं जनरेट कनि, उन्हनि ते उन्हनि जो हक़ आहे। ॿियो त पाकिस्तान में जॾहिं हजरतुल विदा जो खुतबो आयो न, त उहो मुसलमाननि लाइ आयो। उनमें किथे बि, मां हुन ॾींहुं पंहिंजे फेसबुक ते लॻायो आहे, किथे बि इहो न चयो वियो आहे त तव्हांजो हिंदुनि सां छा वहिंवार हूंदो, तव्हांजो क्रिश्चियननि सां छा वहिंवार हूंदो, तव्हांजो जूस कम्युनिटीअ लाइ, जूस लाइ छा वहिंवार हूंदो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्योर मुस्लिम जेके उते मौजूदु आहे उन रीजन में, उन ख़बर न आहे त उन रीजन में अञा मुस्लमान ॿियनि रीजननि में न विया हुआ। माना इंडिया बि कान आया हुआ रसूल जे दौर में, उहो उते ई हुआ, माना हबशा ताईं विया हुआ, या उन रीजन जा ई मुसलमान। त हे उन रीजन जे माण्हुनि लाइ हो त भई लिसानियत न कजो, तव्हां मुसलमान आहियो, माना तव्हां जेके अरब आहियो, इहो तव्हां मुसलमान आहियो, तव्हांजो अरब जो अजमीअ सां को माना जेको आहे फ़र्क़ु न आहे। जेको लफ़्ज़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो चयो परहेज़गारीअ जे, माना तव्हां मां जेको वधीक परहेज़गार हूंदो उहो ई मथां आहे, बाक़ी सभु पेड़। हाणे उनमें इहो न आहे लिखियलु तव्हां PhD आहियो त तव्हां मथां आहियो, तव्हां पंजाबी आहियो त तव्हां मथां आहियो, इहे कुझु बि न आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। रसूल पाणीअ जे लाइ फरमायो त जेके पुछड़ीअ में माण्हू रहंदा आहिनि उन्हनि जो हक़ पाणीअ ते आहे। इन करे सिंधु दरिया ते नालो बि सिंधु आहे, अचे त ओॾां कश्मीर में मथां थो न। तव्हां अगरि गूगल कंदा वञो तव्हांखे नज़र ईंदो किथां थो निकिरे, पोइ कश्मीरी दरिया चवनि हुनखे, पंजाब दरिया चवनि, ठीकु आहे, चई त सघनि था न। त जॾहिं इहो जज रूलिंग ॾिए पियो त इन जज खे इहो शर्म न पियो अचे त भई सिंध जे पाणीअ ते तव्हां पंजाब वारनि पहिरीं पंहिंजो पाणी खपाए छॾियो इंडिया खे। हे सिंध जो जेको वर्ल्ड ट्रीटीज़ मुताबिक़ असांजो हक़ आहे, असांजो माना इहा शहर आहे, हिन ते तव्हां डैम था ठाहियो पिया, बार बार तव्हां डैम ठाहियो था। उते कोन थो चए त तव्हां हिकिड़े ॿियो मुस्लमाननि जो हक़ था खाओ, सिंधी मुसलमाननि जो, उते हिनखे कोन थो अचे। बाक़ी हिनखे अचे थी रूलिंग कंहिं ते त उहा सिंधी जेको तासुब था फैलाइनि, लिसानियत था फैलाइनि। भई लिसानियत छो था फैलाइनि? असांजा माण्हू बुख मरनि, असांजा नौजवान डिग्रियूं हथनि में खणी, जितां गैस निकिरे, जितां पेट्रोल निकिरे, ठीकु आहे, जितां बि मादनियात निकिरे, उते सभु जा सभु माण्हू पंजाब पिया वेठा आहिनि। माना असां पटे वाली वठण जा बि रुदाद न आहियूं। हे मूंखां नालो विसरी वियो आहे, 3-4 साल पहिरीं BBC ते पूरी रिपोर्ट आई, जेको थर जो हुनजो चेयरमैन हो, हिन बिजलीअ माना साइंटिस्ट, उन चयो, उन खां उन्हनि पुछो त भई तुंहिंजे प्रोजेक्ट में को सिंधी छो न? BBC जी मुंहिंजी का पंहिंजी हथ ठोकी रिपोर्ट न, BBC ते पई अथव। चई त साईं हिते क़ाबिलियत न आहे, अहलियत न आहे। हाणे क़ाबिलियत जो मयार छा आहे, मूंखे त इहो सम्झ में अची न आयो आहे त सिंधियुनि में क़ाबिलियत जो मयार छा आहे। बार बार जॾहिं हिते बहस थींदो आहे क़ाबिलियत जो, माना इहो चवंदो आहियां त कैनेडा जे हेॾो वॾो डेवलप्ड कंट्री आहे कैनेडा, मशहूरी त न आहे न, भले खणी माण्हू जे नज़र में कीअं बि हुजे, पर इट्स वेरी बिग कंट्री। उनजी हर वॾे शहर में, उनजे हर नंढे शहर में को न को सिंधी इंजीनियर या डॉक्टर गवर्नमेंट जी जॉब करे थो पियो, प्राइवेट जॉब करे थो पियो। अगरि असां अहलियत न हुजे हा त हाउ वी गोना प्रोग्रेस इन दीस कंट्रीज? हे अंधा आहिनि। असांखे त चवंदा बाबा पीपल्स पार्टी वारनि हिनखे नौकरियूं वठी ॾियूं, हे त जेको आहे रुॻो खट ते सुम्हण वारा। हिते असां खट ते कीअं सुतासीं? हिते बि त असां पाण खे प्रूव कयो आहे न, माना असां में अगरि पोटेंशियल न हुजे हा त वाई दे गोना गिव अस अ जॉब। असां इंडियन खे असांजो जेको जॾहिं असां ब्राउन जी ॻाल्हि ईंदी आहे त वी आर फाइटिंग विद इंडियंस, माना असांजो कॉम्पिटिशन इंडियन सां हूंदो आहे, चाइनीज़ सां हूंदो आहे, बांग्लादेशी सां हूंदो आहे, ऐं अरब सां हूंदो आहे, ठीकु आहे न। त इन्हनि सभिनी खे मिलाए करे असां उतां निकिरूं था। माना अगरि हिकिड़ी जॉब निकिरे थी त उन में 1500 माण्हू अप्लाई कंदा, त उते इहे सभु उन्हनि खे बीट करे सिंधी, मां पाकिस्तानी ॻाल्हि नथो कयां, असां सिंधी उहा जॉब खणी था हलूं। असां मैनेजर बि आहियूं, असां डायरेक्टर बि आहियूं, असां साइंटिस्ट बि आहियूं, असां डॉक्टर्स बि आहियूं। केरु इहो चए त असांखे पोटेंशियल न आहे, इन करे असां बोगस मिसाल ठाहे ॾींदासीं पंजाबी खे, पंजाबी अची त जॉब कर, इहो ग़लति आहे। त ॾिसण जो मक़सदु इहो आहे त धरती, असां कंहिंखे वेलकम कोन था कयूं हिन धरतीअ ते। सभ खां पहिरीं कंहिंखे इहा भुल हुजे त असां वेलकम करे कंहिं घुराईंदा न। असां 1947 में हिन उर्दू वारनि खे वेलकम कयो होसीं, न असां कंहिं धारीअ खे वेलकम कयूं था, न ई असां कंहिंखे वेलकम कंदासीं। हिते ख़तमु कंदो ॻाल्हि, न त ॻाल्हि वधंदी वेंदी।
ठीकु आहे, जवाहरियत जे तरफ़ असां हलंदासीं। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि इहा सही आहे। थोरो आउं एडिशन हिन में इहा बि कयां, छो त हिते बि इहा ॻाल्हि पए थी त इंग्लैंड में ईअं छो न आहे, स्कॉटलैंड वारो माण्हू अचे थो इंग्लैंड में कमु करणु, इंग्लैंड वारो स्कॉटलैंड में वञे थो, ईअं छो न आहे। त मुंहिंजो हुन ते पंहिंजो व्यू आहे त इंग्लैंड ऐं जेको स्कॉटलैंड में जेके बि सहूलियतूं आहिनि, ॿिन्ही जेको कंट्रीज़ में सेम सहूलियतूं आहिनि। तव्हां थरपारकर वारे खे बि उहा सहूलियत ॾियो न पहिरीं, त पहिरीं तव्हां पंहिंजो उहे जेके शयूं जॾहिं कंपेयर कयो था इन सेंस में, त जेको आहे हिकिड़े माण्हू में एतिरा स्किल्स या नॉलेज न आहे, त उहा तव्हां शइ प्रोवाइड बि त कयो न। इन करे आउं त पर्टिकुलरली हमेशह कोटा सिस्टम खे जेको आहे उन करे डिफेंड कंदो आहियां, त छो उन हिकु रीज़न जे करे उहो कयो वियो हुयो, जेको बि जंहिं ते जेको आहे ॿियूं मिसाल जेके ॿिया स्पीकर्स आहिनि सिंध खां अलावा, या इवन सिंधी स्पीकर बि चवंदा आहिनि त इहो जेको आहे सो सही न आहे डिसीजन। पर आउं हमेशह इन लाइ कोटा सिस्टम खे सपोर्ट कंदो आहियां, जेको रूरल ऐं अर्बन जो आहे, छो त उहे फैसिलिटीज़ सेम न आहिनि। तव्हां इन करे जी जवेरिया तव्हांजी तरफ़ अचूं था बग़ैर कंहिं ॿी डिले जे, तव्हां इन ते तव्हांजो छा चवणु आहे? जी मैक्स मेमन साहब जेकी ॻाल्हि कई बिल्कुलु बहितरीन ॻाल्हि कई त असां को हिते इमिग्रेशन ऑफिस न ठाहियो हुयोसीं, पर तंहिंजे बावजूद 1947 खां वेंदे हिन वक़्त ताईं जॾहिं पाकिस्तान जुड़ियो पए त असांजा सिंधी ई सभ खां अॻियां हुया ऐं असांजी वोटिंग हुई त पाकिस्तान ठहणु घुरिजे। तंहिंजे इहा बि हिकिड़ी हक़ीक़त हुई त सिंध उन वक़्तु पंहिंजी हिकिड़ी हैसियत रखे पई, तंहिंजे बावजूद असां पाकिस्तान खे सपोर्ट कयोसीं त ठीकु आहे हिकिड़ो मुस्लिम कंट्री हुजणु घुरिजे। उन ॾींहं खां थी वेंदे हिन वक़्त ताईं जॾहिं असां मुसलमानियत जी ॻाल्हि कयूं था, बराबरी जी ॻाल्हि कयूं था, त असां सिंधियुनि खे कहिड़ी बराबरी मिली आहे उन ॾींहं खां वठी हिन वक़्त ताईं? पोइ जॾहिं सिटीज़नशिप एक्ट आयो आहे उन खां पोइ हिन वक़्त ताईं असांखे कंहिं बराबरी सां ॾिठो आहे? कंहिं असांजे टैलेंट खे जेको आहे उजागर करण जी कोशिशि कई आहे? या वाकई असां जॾहिं डिग्रियूं खणी करे असांजा नौजवान एॾी मुश्किल सां, तव्हां पाण ॾिसो था पिया त इंफ्रास्ट्रक्चर खां वेंदे असांजे स्कूल्स जी तालीम जो केॾो मतिलबु छा हाल लॻो पियो आहे, उन एॾी हार्डशिप में हिकिड़ो स्टूडेंट जेको आहे उहो मैट्रिक करे थो, इंटर करे थो ऐं पोइ हिकिड़ो कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स जे लाइ यूनिवर्सिटी वञे थो, वरी उन खां पोइ कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स लाइ अप्लाई करे थो। असांखे छा मिलियो आहे? मतिलबु मां हाणे अॼु जी ॻाल्हि नथी कयां, अॼु खां 10 साल पहिरियां ॾिसी वठो, 20 साल पहिरियां ॾिसी वठो, 40 साल पहिरियां ॾिसी वठो, पहिरियां बि जॾहिं वाकई असां सम्झूं पिया त असांजो नौजवान लाइब्रेरियुनि में न पियो वञे ऐं एजुकेशन जे हवाले सां एॾी सुञाण धुरियूं असां वटि न हुयूं या असांजा नौजवान एॾा सुञाण न हुया, तॾहिं बि असांखे नाअहल करार ॾिनो वेंदो हुयो ऐं पोइ वरी असांजी मालिकी असांजे गैस ते, असांजे ते, असांजी ज़मीन ते जेको आहे कब्ज़ो कयो वेंदो हुयो। अॼु जॾहिं असां लाइब्रेरियुनि में वेही करे ॾींहुं राति महिनत कयूं था पिया, पाण खे इन क़ाबिल सम्झूं था त हाणे असांखे अॻिते वधणु घुरिजे ऐं असांखे सिंध जी पंहिंजे इदारनि जी मालिकी करणु घुरिजे ऐं जेका लूप होल्स असांजे इदारनि में मौजूदु आहिनि उते पाण वेही करे उन्हनि लूप होल्स खे असां कवर कयूं त हाणे असांखे अॻिते छो नथो अचणु ॾिनो वञे? हाणे छाजे लाइ जेको आहे पंजाब खां हिते अचनि था? जॾहिं बराबरी जी ॻाल्हि कई वञे त पोइ वाकई बराबरी जी ॻाल्हि कई वञे, पोइ असांखे बि उते वञणु ॾिनो वञे। असांखे छो पोइ जॾहिं असां ID कार्ड ठारायूं था या असां पंजाब जे कंहिं शहर में वञूं था यूनिवर्सिटियुनि जे लाइ, पोइ असांखे छो एतिरनि सारनि सवालनामनि जा जवाब ॾियणा था पवनि? छो असांखे एॾा वॾा क्वेश्चनर्स जेके आहिनि उन्हनि खे असांखे फिल करणो थो पए? पोइ जेकॾहिं बराबरी आहे त पोइ असांजे लाइ बि बराबरी हुजणु घुरिजे, सिंधियुनि जे लाइ बि बराबरी हुजणु घुरिजे। सिंधी जेकॾहिं उन्हनि जो हिते माण्हू CSS करे, उतां जो हिकिड़ो नौजवान जेको आहे उते मास्टर्स करे थो पियो, उतां जी उते रहे थो पियो ऐं हिते अची करे CSS या कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स में जेको आहे या पब्लिक सर्विस कमीशन जे एग्ज़ाम्स में जेको आहे अची वेहे थो ऐं कम्पीट करे थो वञे, त असां बि होॾे वञूं। पोइ असां मां जेकॾहिं उते को स्टूडेंट अॻिते वधे थो त उन्हनि खे इहो चयो वेंदो आहे त तव्हां हिते कीअं आहियो? इवन असां पंहिंजी यूनिवर्सिटी में परे नथा वञूं, असां पंजाब जे लाइ बि नथा वञूं, असांजो कोई स्टूडेंट जेको आहे, असांजो हिकिड़ो नौजवान कराची यूनिवर्सिटी में वञे थो ऐं कंहिं साइंस जे डिपार्टमेंट में वञी करे वेहे थो, सवाल सभ खां अॻु में इहो कयो वेंदो आहे तूं हिते कीअं पहुते? असां छो इन्हनि सवालनि जा जवाब ॾियूं? असां त धरती धणी आहियूं। मां त ठीकु आहे बराबरी जी ॻाल्हि पंजाब ताईं बि न कंदसि, मां ख़ैबर पख्तूनख्वा ताईं बि न कंदसि, मां बलोचिस्तान ताईं बि न कंदसि। असांखे त पंहिंजे सूबे में बि हक़नि खां महरूम रखियो वियो आहे। असां इन धरती ते रही करे बि सवालनि जा जवाब था ॾियूं। असांखे बि नौकिरी ते वञूं था त पहिरियों सवाल इहो कयो वेंदो आहे, हाँ ज़रूर कोई सिफारिश होगी, ज़रूर किसी MPA MNA ने ये पोस्ट दिलाई होगी। पोइ छो असांजी क्रेडिबिलिटी ते सवाल उथारिया वञनि था ऐं इहो बि उन्हनि खे ख़बर आहे जॾहिं असां सां उहे कमु कनि था, मुख़्तलिफ़ जेके बि माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ जेको आहे पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि जा माण्हू मुख़्तलिफ़ इदारनि में असां सां कमु कनि था, 10 ॾींहंनि जे अंदरि उन्हनि खे ख़बर पइजी थी वञे त वाकई ही क्रेडिबिलिटी हिन जी केतिरी आहे ऐं हिननि कीअं केतिरी हार्डशिप्स खां पोइ जेको आहे एजुकेशन हासिल कई आहे।
हिकिड़ो जेकी मैक्स मेमन साहब ॻाल्हि कई त शुरू खां वठी असां ज़रखेज़ आहियूं, हक़ीक़त में ई असां ज़रखेज़ आहियूं, असांजा दिमाग़ ज़रखेज़ आहिनि ऐं असां कॾहिं बि कंहिंखे इन्विटेशन न ॾिनो आहे, पर तंहिंजे बावजूद जेको आहे बग़ैर इन्विटेशन जे जॾहिं असांजे हक़नि ते धाड़ो हयो वियो त हाणे जॾहिं असां चऊं था त हाणे असांखे कंहिं बि क़िस्म जा लैम एक्सक्यूज़िस न ॾिना वञनि, असांजो नौजवान जेको आहे उहो चाहे केतिरी बि निंड सुतल हुजे, मैक्स मेमन वारी ॻाल्हि आहे, चाहे केतिरो बि माण्हुनि जी नज़र में या दुनिया जी नज़र में सुस्त हुजे, पर उहो हिन वक़्तु बि ॼाणे थो त उनजा कहिड़ा हक़ आहिनि ऐं उहो छा करे रहियो आहे। ऐं जेकॾहिं हक़नि ते धाड़ो हयो वेंदो या असां खां असांजो जेको आहे नौकरियूं, असांजो पाणी, असांजो गैस खसियो वेंदो त असांखे कहिड़ो लाहे अमल इख़्तियार करणो आहे, इन बाबति बि असांखे ख़बर आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेकी असां हमेशह खां वठी असांखे चयो वेंदो आहे ऐं इन हवाले सां असां फेसबुक ते खोड़ सारा पेजिस बि ॾिठा हुया, जसु जे जेको अयास लतीफ़ अली जे खे जंहिं बाक़ाइदा जेको आहे हिकिड़ो पेज ठाहियो हुयो जंहिं ते हज़ारे सिंधियुनि खे इंट्रोड्यूस करायो जेके दुनिया जी कुंड कुर्च में पंहिंजा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं तमामु सुठी पोज़ीशन्स ते आहिनि। त हीउ हिकिड़ो तमामु वॾो आईनो हुयो उन्हनि माण्हुनि खे जेके असांखे नाअहल सम्झनि पिया, पर तंहिंजे बावजूद अॼु असांखे पंहिंजे ई जेको आहे धरतीअ ते पाण खे अहल सॾाइण लाइ माण्हुनि खे जवाबु ॾियणा पवंदा, मुख़्तलिफ़ इदारनि खे जवाबु ॾियणा पवंदा। कॾहिं कोई इदारो असां जेको आहे सिंध जी मालिकी कंदो, कॾहिं कोई इदारो मालिकी कंदो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि हिते ज़रूरु चवणु पसंदि कंदसि त जिते असां ॾाढा सुजाॻ आहियूं उते थोरा हेस्टी बि आहियूं ऐं उते थोरी घणी असां में पाण में थोरी नालाइकी आहे ऐं उन्हनि नालाइकियुनि ते बि असांखे ॻाल्हाइणु घुरिजे। असां हमेशह तहरीकनि में अॻु भरा रहिया आहियूं, वॾियुनि वॾियुनि तहरीकनि में 1947 या उन खां अॻु में जॾहिं पार्टीशन खां बि अॻु में सिंध जो जॾहिं खां नालो आहे हिते वॾियूं वॾियूं तहरीकूं रहियूं ऐं उहे कामयाब बि रहियूं। पर इहा ॻाल्हि असां शुरू खां वठी सम्झूं था त असां शुरूआति तमामु सुठी कंदा आहियूं पर एंड में थकिजी पवंदा आहियूं। त हीअ जेकी तहरीक शुरू थी आहे हिनखे असांखे जेसिताईं असांखे रिज़ल्ट कोन था मिलनि असांखे शुरू करिणो आहे। ईअं न आहे जो असां ट्विटर ते सिर्फ़ु जेको आहे हलाए ऐं कमेटी ठहण खां पोइ जेको आहे चुप थी वञे। कमेटी जेसिताईं असांखे रिज़ल्ट नथी ॾे तेसिताईं असांखे इन तहरीक खे हलाइणो आहे। ऐं इन सां सलाड़े जेका ॿिया मामला आहिनि त डोमिसाइल ठहियो कीअं, ऐं डोमिसाइल ठहण लाइ ज़ाहिर आहे ID कार्ड ठहनि था। ID कार्ड बि जेको आहे बग़ैर के इंक्वायरी जे छो था ठहनि ऐं इहे 2000 में ID कार्ड्स ठहनि था, न सिर्फ़ु जेके पाकिस्तान जे ॿियनि शहरनि जा माण्हू आहिनि उन्हनि खे बि ॾिना वञनि था, बल्कि बंगालियुनि खे ऐं ॿियनि गैर मुल्कियुनि खे बि ID कार्ड्स ॾिना वञनि था। त एॾी आसानी छो आहे? त इन ते बि असांखे जेको आहे हिन कैंपेन खां पोइ ॿी कैंपेन हलाइणु घुरिजे। त असां जॾहिं पाण पंहिंजो हिते कराची में मुंहिंजी शादी थी आई आहे ऐं मां हिते पंहिंजो ID कार्ड ठारायां थी, शादी करे हिते आई आहियां जैकबाद खां, त मूंखे एॾा सारा जेके आहिनि डॉक्यूमेंट्स जमा कराइणा था पवनि। उते ई वरी ॿी सीट ते हिकिड़ो ॿियो माण्हू आयो आहे जेको अफ़गानिस्तान खां आयो आहे, उन खां सिर्फ़ु हुनजे पीउ जो नालो पुछियो वञे थो ऐं हुनखे ID कार्ड ठाहे ॾिनो थो वञे। त एतिरो वॾो तआसुब छो हुजणु घुरिजे? जेके माण्हू असांखे तआसुब जो नालो ॾियनि था या असांजे मथां स्टैंप लॻाइनि था, पहिरियों पाण त झाती पाइनि त उन्हनि असां सां छा कयो आहे। सही, बिल्कुलु ठीक, बिल्कुलु। नाज़रीन, असांजो ही लाइव जेको प्रोग्राम आहे इहो सिंध समेत पूरी दुनिया में जेको आहे सो लाइव आहे ऐं इनखे जेको आहे लाइक सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं असांखे इहो बि ॿुधाईंदा त तव्हां किथां खां, कहिड़े शहर खां, कहिड़ी काउंटी, स्टेट, प्रोविंस या कंट्री खां असांखे ॾिसी रहिया आहियो। मैक्स मेमन जे तरफ़ हलण खां पहिरीं असां मुंशी इब्राहिम मुंशी जा कुझु शेर आहिनि जेके तव्हां ॿिन्ही महिमाननि जे लाइ आहिनि, बल्कि हर सिंधी जे लाइ जिन इहो साबित कयो आहे त असां सिंध जा सचा सपूत आहियूं। त सुबुह सांझी पीअंदे कांझी, मुंशी मूर न विकिया मांझी, मिसरी माखी खां बि मिठा, मूं अहिड़ा के इंसान ॾिठा, कोल अज़म ते क़ाइम रहंदे घोट कबूले हलिया घाणो, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, हर को पंहिंजे अघ अघाणो, जेको माण्हू कोन विकाणो सोई माण्हू मोती दाणो। हाणे असां इन तरफ़ अचूं था त जेको आहे जीअं तव्हां चयो आहे त बिल्कुलु असां मतिलबु हिकिड़ो कंहिं रेफ्यूजीस जी जेका आहे उहा कैंप त न आहियूं। बर्मी बि असां वटि अचनि, रोहिंग्या बि असां वटि अचनि, अफ़गानी बि असां वटि अचनि ऐं पंहिंजो हक़ घुरऊं त पोइ असांखे रेसिस्ट सॼो वञे, नसल परस्त सॼो वञे या इन हवाले सां। त तव्हां कीअं था ॾिसो मैक्स साईं इन सॼी सिचुएशन में? तव्हां सम्झो था त सिंध जो नौजवान, सिंध जो जेको हिकु शऊर आहे उहो हिकु दफ़ो ॿीहर उन हिकिड़ी लहर में अची वियो आहे जिते असां सम्झूं था त हाणे जेको आहे सो नॉट एनी मोर, जीअं चइबो आहे नॉट एनी मोर एंड वी नो अवर राइट्स। सो तव्हांजो इन जे बारे में छा चवणु आहे ऐं मौज़ू जे तरफ़ पर्टिकुलरली तव्हां सम्झो पिया त इन केस खे कहिड़े मौसर अंदाज़ में जेको आहे असां पेश कयूं? जीअं जवेरिया चयो त हिकिड़ी चेंज त हूंदी आहे पर हुनजी सस्टेनेबिलिटी जेका आहे उहा ॾिठी वई आहे त असां उते पोइ ते हटिजी वेंदा आहियूं। जेका सस्टेनेबिलिटी आहे, जेका बरक़रारियत आहे कंहिं बि चेंज जी, उहा तमामु इंपॉर्टेंट हूंदी आहे। त तव्हां इन खे कीअं ॾिसो था? जी सर।
अदा ॿ टे शयूं अदीअ जी ॻाल्हि खां पोइ मुंहिंजे दिमाग़ में आयूं त मां इन सुवाल ते वञण खां पहिरीं मां चयो उहे क्लियर थियणु घुरिजनि। शुरू में ॿिया नशा हूंदा हुआ सिंध में, पोइ हीरोइन आई त हिकिड़ी कहाणी आहे त हिकिड़े माण्हूअ हीरोइन जो धंधो शुरू कयो ऐं माण्हुनि खे खपाईंदो हुन बिज़नेस ज़बरदस्त हुनजी फिल्म हुनजो हिकिड़ो ई पुटु हूंदो। सो उन डिफेंस में बंगलो वरितो ऐं उन जॾहिं पुटु जवान थियो त उन ई हीरोइन जे नशे में उहो मरी माना उन ई जंहिंखे वॾो डिस्ट्रीब्यूटर हूंदो जंहिंखे हे खपाईंदो उहो हीरोइन उन ई वरी उन जे पुट खे इन ते लत ते लॻायो। हाणे जंहिंजे लाइ उहो दौलत कमाए पियो माना बंगला गाॾियूं ठाहे पियो उहो ई उन हीरोइन जी लत में अची मरी पियो। हाणे हे जेके डोमिसाइल ठाहे था ॾियनि इहे के पंजाबी थोरी था ठाहे ॾियनि, हे जेके शनाती कार्ड ठाहे था ॾियनि इहे पठाण थोरी था ठाहे ॾियनि। इहो मार पे असांजा ई माण्हू जेके चंद टकनि जे करे दलाली कनि था, उन दलालीअ जे करे इन्हनि खां इहो विसरी थो वञे सुभाणे संदन नियाणी जेका लियाकत मेडिकल कॉलेज मां डॉक्टर थी निकिरंदी या संदन जेको पुटु NAD मां या मेहराण यूनिवर्सिटी में इंजीनियर थी निकिरंदो, उते जॾहिं नौकरियुनि लाइ वेंदो त उनजे बूट में लिटरली चती लॻी हुई हलंदे हलंदे। मुंहिंजे बूट में चटी लॻी जॾहिं मां कराची में हुउमि नौकरीअ लाइ परेशान हुउमि त लिटरली मुंहिंजे बूट में चती लॻी हुई हेठां, छो त मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो, आई डोंट हैव एनी रिसोर्सिस, त मां ग्रेजुएशन थियण खां पोइ धिका खाईंदो हुउमि दफ़्तरनि जा, त लिटरली देयर वाज माना बिग होल इन माय शूज़। त चवण जो मक़सदु इहो आहे ही माण्हू उहा रांदि था खेॾनि त जंहिं वण जी टारीअ ते वेहनि था उनखे कटनि था, इन खां त इहा टारी मेड़े करे खणी वेंदा थी। बाबा तव्हां किरंदो तव्हां बि नुक़सान खाईंदो पर तव्हां नसुलनि जो नुक़सान कंदो। हे ॿी रिश्वत वठनि, मां उन ते नथो वञा, सही आहे, पर हिननि शयुनि में ख़ुदा हो थोरो केयरफुल थी करे कमु कनि, छो त हिन में नसुल जेके आहिनि असांजा उहे तबाह थींदा। ॿियो असां वटि सियासी क़यादत कान्हे का। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी शिकिल में हिकिड़ी मुनाफ़िक जेको आहे वॾेरनि जी जमायत असांजे मथां सदियुनि खां चढ़ियल आहे ऐं असां जीअं बूटे जे सहर अंगेज़ नारे में वेठा आहियूं। हाणे इहो इन्हनि पॉलिटिशियन जो कमु आहे त पार्लियामेंट में अहिड़े क़िस्म जो सिंध जे पार्लियामेंट में ला पास कराइनि त जिते धारिया आराम सां इहे शनाख्ती कार्ड बि, हालांकि शनाख्ती कार्ड त ख़ैर फेडरल मसइलो आहे, पर उनमें बि थोरो पंहिंजो राय ॾेई सघनि, PRC थियो, डोमिसाइल थियो, त इहे लॉ मेकरनि जो कमु आहे न, दिस इज़ नॉट अस। हाणे असां सिर्फ़ु रड़ियूं करे सघूं था, इहो असांजो कमु न आहे, इहो कमु लॉ मेकरनि जो आहे। तो असेंबली में वेही अहिड़ो लॉ पास कनि त धारिया सिंध में न अचे। हाणे मुसीबत इहा आहे त जेके पीपुल्स पार्टीअ में हिकिड़ो पठाण हो आगा सिराज दुरानी, उन जॾहिं त उन अफ़गानी पठाणनि जा खुलेआम शनाख्ती कार्ड ठाराया। हाणे इहे माण्हू बि क्लेम था कनि त इहे सिंध परस्त आहिनि, इहे बि सिंध मां आहिनि ऐं हो असांजा जेके शाइर जेके वेठा आहिनि असेंबलियुनि में उहो चवंदा आहिनि सिंध मुंहिंजी अम्मा, सिंध मुंहिंजी अम्मा, ऐं उन ई अम्मा खे जी इज़त तार तार कनि था, उन्हनि जा कपिड़ा बि था लाहिनि सिंध अम्मा जा, पर उते वरी फूटे फूटे थी करे सिंध। त इन्हनि लॉ मेकरनि खे जेको आहे न सम्झणो पवंदो। अच्छा, ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई त नौजवान सही ढंग में वञनि था, न असांजो नौजवान छा आहे जो हिकिड़ी रेस लॻी पई आहे न, उहो सिर्फ़ु पंहिंजे मक़सद जे तरफ़ भॼे थो। मुंहिंजो हिन में छा फ़ाइदो आहे, मूंखे छा थो मिले, मेजॉरिटी इन में आहे त अगरि मुंहिंजो मफ़ाद, मां ॾिठां न कई, मां इन ई दलदल में सॼो ॾींहुं वेठो आहियां, मुंहिंजो मफ़ाद किथे थो पूरो थिए, जीअं मुंहिंजो मफ़ाद पूरो थो थिए मां साइड लाइन थी थो वञा, ठीकु आहे न। मां त असांखे ग्राउंड ते हिकु अहिड़ी तंज़ीम जी ज़रूरत आहे, अहिड़ी लीडरशिप जी ज़रूरत आहे त हिन जेको छुड़वाग असांजो जेको हे जेको जलसा जुलूस वटवटा पटपटा लॻी पई आहे। हाणे हिन खां पुछिजे जंहिं माण्हू वञी अदालत में वञी केस कयो, बाबा तोखे एॾी तकड़ी पई, सुवाल इहो आहे त थोरो सब्र त कर। असां वटि छा आहे, फ़कीर मोहम्मद लाशारी लाइव प्रोग्राम कयो आहे, मैक्सिमम छो न करे फ़कीर मोहम्मद कयो आहे, अच्छा फलाणे बोगस ला ट्विटर ते जेको आहे नालो कयो आहे, मैक्सिमम छो न करे हो छो। इहा असां क़ौमी इशूज़ ते बि मश्किरा आहियूं। हाणे ॾिसो छा हूंदो आहे, तुंहिंजे हिन लाइव सेशन खे 5 माण्हू बि कोन ॾिसंदा, पर हिते जानू मश्किरो हूंदो न, उनखे सभु ॾिसंदा। हाणे हिननि को सिंगर हूंदो, उनखे सभु ॿुधंदा। जिते हिन जी आजापे जी ॻाल्हि हूंदी न, जिते हिन जी तरक़ीअ जी ॻाल्हि हूंदी न, उते हे चवंदा बाबा हे त वॾा हवाली वेठा आहिनि।
असां हवाली आहियूं, जिन पंहिंजी तरक़ियुनि जे उरूज ते पुॼी आहियूं, असां हवाली आहियूं। ऐं इहे माण्हू जिन वटि नौकिरी बि कान्हे का, मानी खाइण लाइ बि कुझु कोन्हनि को, उहे फिलासफर। हाणे अकुल असांजो इहो आहे त असांजो अञा कचो शऊर आहे असांजे माण्हुनि जो। असां जीअं न धोल वॼे ऐं धोसूं न नचे, असां उहे आहियूं। ठीकु आहे न। मुंहिंजी उमिरि ॻरी वई आहे इन्हनि माण्हुनि जे पोयां, इन पंहिंजे अवाम जे पोयां, इन्हनि खे सुजाॻी ॾियण में मां पंहिंजो पाण खे तबाह करे छॾियो आहे। पर ही सिर्फ़ु वक़्ती हिकिड़ो उबाल आहे असांजे माण्हुनि में। हाणे ट्विटर जो असां नशो थी वियो आहे। हाणे ताईं साईं उहो नक बंदि थी वियो आहे, बाबा हलो हलो ट्विटर ते हली असां ट्रेंड ठाहियूं। साईं मथे में सूर आहे, हलो बाबा हलो हलो ट्विटर ते असां हली ट्रेंड ठाहियूं। यार इंसानियत हूंदी आहे, का फज़ीलत हूंदी आहे, हिकिड़ो लाहे अमल हूंदो आहे, हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे ट्विटर खे हलाइण जो। अवल त असां वटि थिंक टैंक मौजूदु थींदो। असां वटि हिकिड़ा सदियुनि पुराणा बाबा वेठा आहिनि, उहो सदियुनि जा पुराणा ओपोड़ा थी विया आहिनि। उहे ई पुराणियूं ॻाल्हियूं, उहे ई पुराणा हवाल, उहे ई पुराणियूं ॻाल्हियूं खणी वेंदा आहिनि। उहे आहिनि असांजा इंटेलेक्चुअल। असां वटि इंटेलेक्चुअल जी मयार छा आहे? जेको किताब लिखियो उहो इंटेलेक्चुअल आहे। हालांकि असांखे ख़बर न आहे त इंटेलेक्चुअल थियण लाइ 7 डिफरेंट क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि जंहिंखे इंटेलेक्चुअल चइबो आहे। उन्हनि जे मयार ते पूरो ई हूंदा उतरनि जेकी नाम निहाद इंटेलेक्चुअल वेठा आहिनि। मिसाल तौर मां 15 किताब पढ़ी, मां इंटेलेक्चुअल। इज़ दैट सो? त हाणे मुसीबत इहा आहे, उहे बि माण्हुनि खे सम्झाइनि। ॿिया उहे माण्हू आहिनि जिनखे मैंडेट मिलियल आहे मालिकनि जे तरफ़ां। तव्हां सम्झो था मालिक जेके असांजा पाकिस्तान में, उन्हनि जो मैंडेट मिलियल आहे त बाबा हिननि छुड़वा ग्रुप में खणी वञो, अहिड़ियूं हरकतूं कयो जो हे असुल मक़सद खां डाइवर्ट थी वञनि ऐं उन तरफ़ हलिया वञनि। असांजो मेजर मसइलो कहिड़ो आहे? मालिकनि सां आहे न। असांजो ॿियो मसइलो त पाकिस्तान सां कोई कोन्हे को। असांजो मसइलो मालिकनि सां आहे। बाबा मालिक तव्हां पहिरीं बांग्लादेश ठाहे छॾियो, बलूचिस्तान रड़ियूं पियो थो करे, होॾे मथे पख्तून पिया रड़ियूं कनि, भला तव्हां आख़िर चाहियो छा था? हिकिड़े तरफ़ हाणे उन जेका मेजर असांजी सोच हुजणु घुरिजे उहा उन तरफ़ त आहे कोन। छो असांखे डपु थो थिए। असांजे वॾनि लीडरनि खे जेको आहे उहो थरथरी थी वठे इन ते ॻाल्हाईंदे त बाबा मालिकनि तां कीअं ॻाल्हाइजे, छो ॻाल्हाइजे। त असुल मसइला इहे आहिनि। असुल असां छा था कयूं? इलाज मथे सूर जा कयूं, कैंसर जो कोन था कयूं। असांखे कैंसर जो इलाज करणो पवंदो। ऐं हिन नौजवाननि खे लीडरशिप जी ज़रूरत आहे। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। त असां जेके जीअं खणी असां मेडिकल टर्म में चऊं त सिम्पटम्स जेके आहिनि, अलामतुनि खे ट्रीट कयूं था, बीमारी खे नथा कयूं। असांखे बीमारी खे जेको आहे ट्रीट करणो आहे, अलामतुनि खे न आहे करणो। छो त बीमारी ठीकु थी वेंदी त अलामतूं ख़ुदि जेको आहे सो उहे ख़तम थी वेंदियूं। असां जवेरे जे तरफ़ हलंदासीं। ऐं बिल्कुलु हिकिड़ो ॿियो पहलू इहो बि ॾिठो वियो आहे त जीअं मज़हब जे नाले ते असांजे माण्हुनि खे जेके वरी नवां मुस्लमान थियनि था, मिसाल जे तौर ते असां नवां मुस्लमान चवंदासीं सिंध जे अंदरि, जेके माना इहा उन्हनि जी वरी वकालतनि हिननि जी जजनि जी या चवंदा आहिनि कोर्टनि जी वकालत असांजा पंहिंजा माण्हू ई कनि था। त बाबा मुस्लमान आहियूं, ठीकु आहे, हिकिड़ो रोज़गार आहे, हुनखे बेरोज़गार छो था कयो या हे। त इन सिलसिले में छो त असां इन जे बि वर चढ़ियल आहियूं। त जीअं हिकिड़ो मिसाल ॾियूं था त भला सऊदी वारनि सां वञी इहे कनि अहिड़ियूं ॻाल्हियूं। त सऊदी खे त माना वधीक जेको आहे उहो मुस्लमाननि खे जॻह हूंदी आहे न, उहो सिंध हुननि जो टीको खयो आहे जेके ॿियनि सूबनि खां मुस्लमान अचनि ऐं असांजा पंहिंजा हक़ खसें। त जवेरिया तव्हांजो इन ते छा रिएक्शन हूंदो या ऑल ओवर जेको मैक्स चयो कुझु हुन मां तव्हां कीअं था सम्झो पंहिंजो हिकिड़ो इन ते रिव्यू तव्हांजो? हा बिल्कुलु, मां इन ते जेको तव्हां मज़हब वारी ॻाल्हि कई त ही न मज़हबी मामिलो आहे ऐं ॿोली जो मामिलो बि खणी बाद में आहे। ही कॉन्स्टिट्यूशनल जेको आहे असांजो हक़ आहे त जंहिं धरती ते असां रहूं था ऐं जंहिं धरती ते माण्हू रहनि था, पहिरियों उन धरती जे माण्हुनि जो जेको आहे हक़ आहे। जेकॾहिं उहे जो पूरा नथा पवनि त पोइ तव्हांखे ॿिए खे कयो। पर हिते छा हूंदो आहे, लाड़काणे में फॉर एग्जाम्पल हिकु प्राइवेट कंपनी आहे, को इंडस्ट्री लॻे थी, लाड़काणे जो जेको नौजवान पंहिंजी डिग्रीज़ खणी हुते वञे थो, हुनखे नाअहल करार ॾींदा, पोइ उन जी जॻह ते कंहिं पंजाबी खे जेको आहे विहारींदा। बाबा तव्हां लाड़काणे में न आहे त तव्हां शिकारपुर में त को माण्हू हूंदो, शिकारपुर में न आहे त जैकाबाद में त को माण्हू अहिल हूंदो न। त माना तव्हां उन पूरे खिते खे ई इग्नोर करे पंजाब मां जेको आहे घुराए करे उनखे तव्हां नौकिरी ॾियो था। हाणे रही ॻाल्हि इनखे ई मां जेको आहे मज़हब सां मिलाईंदसि। मां नथी चवां त सिंधी माण्हू मज़हब जी जेको आहे पोयों न लॻनि। ऐं जेकॾहिं मां इहा ॻाल्हि कई त पोइ तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे मथां बि फतवा जेकी आहे उहा जारी थी वेंदी। ऐं मां जेको आहे कराची में रही करे, स्पेशली सिंध में रही करे, को बि नुक़सान जेको आहे खणण जो जेको आहे मूड में न आहियां।
जेके तव्हां मुसलमान हुजण जी ॻाल्हि कयो था, त को मुसलमान थियो छो था कंहिंजो हक़ मारियो? सभ खां अॻु में त अलाह साईं इन ॻाल्हि जी ॻाल्हि कई आहे न, त तव्हां हुकूकुल इबाद जेको आहे उनखे रखो। तव्हां जो उतां जे ग़रीब माण्हुनि खे, असांजा जेके सिंधी समाजड़ा माण्हू पेरनि में जुतियूं बि न आहिनि, कपिड़े ते मतिलबु तन ते कपिड़ो कोन्हे, त उहे इन सूरत हाल में कीअं एजुकेशन हासिल कनि था पिया? तव्हां छो था उन्हनि जो हक़ मारियो? तव्हां पोइ उन्हनि खे, बल्कि अहिड़नि माण्हुनि खे तव्हां पंजाब ताईं वठी वञो, पंजाब में तव्हां वटि एॾियूं सारियूं नौकरियूं आहिनि, तव्हां इन्हनि ग़रीबनि खे उते ॾियो, तव्हांखे केॾो न जेको आहे सवाबु थींदो, केॾा न तव्हांखे उम्र ऐं हज करण जा सवाब मिलंदा। तव्हां त असांजो हक़ था मारियो। सभ खां अॻु में त इस्लाम इहा ॻाल्हि कई आहे, पोइ इते तव्हांखे छो थो इस्लाम नथो नज़र अचे? त असां सां केॾी नाजाइज़ी थिए थी। इहो ग़रीब जेको बचो आहे, के ग़रीब मास्टर जो पुटु आहे, उनजो वाक़ई जीअं केॾी वॾी ॻाल्हि कई आहे त मैक्स मेमर साहब खे पंहिंजी धरती ते हक़ न मिलियो, ऐं a big hole in his shoe, ऐं उन खां पोइ इन्ही माण्हू खे जेको आहे कैनेडा में एतिरी वॾी जॉब मिले थी, ऐं अॼु उते वेही करे अॼु सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करे थो। त अहिड़ा मैक्स मेमर जहिड़ा, या तव्हां जहिड़ा फ़कीर लाशारी साहब, तव्हां जहिड़ा या मूं जहिड़ा जेके आहिनि, केतिरा अहिड़ा माण्हू हूंदा जिन खे ज़रूरत हूंदी। मुंहिंजो बाबा ॾिसी नथो सघे, हली नथो सघे, हुनजे हिकिड़ी टंग कोन्हे, अखियूं कोन्हनि। असां पंहिंजी भेनरुनि खे मास्टर्स कराई आहे, ऐं अॼु असां जेको आहे इन क़ाबिल आहियूं त थोरो घणो पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हाए सघूं था। असांखे छो न आहिनि नौकरियूं? मुंहिंजी भेनरुनि खे छो न आहिनि नौकरियूं? पंजाब पोइ भला असांजे मथां तरस खाए असांखे हुते नौकरियूं वठी ॾे, सभिनी जी बीई थियल आहे, पोइ हिते छो नथो उन्हनि खे तरस अचे? त इहा बि हिकिड़ो आहे त हर शइ खे जेकॾहिं तव्हां मज़हब सां ॻंढियो था, त पोइ तव्हां बि मज़हब जा सुठे नमूने सां पोइलग थियो। हर शइ ते तव्हांखे बि ॾिसणु घुरिजे त तव्हां किथे जेको आहे सची ॻाल्हि कयो था, किथे कूड़ी ॻाल्हि कयो था, किथे तव्हां हुकूकुल इबाद ते पूरा लथा आहियो, ऐं किथे जेको आहे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं चवे थो त आख़िरी खुतबे में चयो आहे त सभु जेके मुसलमान बराबरि आहिनि, त पोइ सिंधी ऐं पंजाबी बराबरि आहिनि। पंजाबी हिते अची सघनि था त सिंधी बि उते वञी सघनि था। जेकॾहिं पख्तून हिते अची सघनि था त सिंधी बि पख्तूनख्वा में वञी करे जॉब्स करे सघनि था। प्रॉपर तव्हां उन हिसाब सां जेको आहे कयो। पोइ तव्हां छाजे लाइ मतिलबु हिकिड़े ई सूबे जी या हिकिड़ी ई क़ौम जी बालादस्ती छो आहे? इन जो सवाल बि तो इन हवाले सां बि त उन्हनि माण्हुनि खां कयो वञे। त हिकिड़ी इहा ॻाल्हि ऐं हिकिड़ी ॿी ज़रूरी ॻाल्हि सम्झां थी। त असां शुरू खां ई जेको आहे हिकिड़ो ट्रेंड रहियो आहे असां सिंधी माण्हुनि जो, जॾहिं खां सोशल मीडिया आयो आहे, त सोशल मीडिया हिकिड़ो वॾो पावरफुल टूल आहे। कुझु जॻहियुनि ते सिर्फ़ु मूंखे सोशल मीडिया पावरफुल टूल नज़र ईंदो आहे जॾहिं इन तरह जी जीअं मैक्स मेमर साहब थी, त मथे जो सूर हूंदो त बसि बाबा तव्हां हिकिड़ो ट्रेंड हलाए छॾियो। बाक़ी तव्हां ॾिसो असांजा इंटेलेक्चुअल सिर्फ़ु रड़ियूं कंदा, हिक ॿिए सां विढ़ंदे, बाक़ाइदा उन्हनि जी निजी जंग उते जेका तव्हांखे नज़र ईंदी। पाण में हिक ॿिए सां अलाए कहिड़ा कहिड़ा गुथा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा। ऐं मां त हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां, मूंखे थी सघे थो तव्हां हिन सां सहमत न हूंदो, त असां ॼण पब्लिक टॉयलेट बणाए छॾियो आहे फेसबुक खे ऐं ट्विटर खे, त जंहिंखे जेकी हाजत आहे उते अची पूरी करे। असां कॾहिं बि टेक्निकल न आहियूं रहिया, पंहिंजनि मामलनि खे खणी करे, कंहिं बि तहरीक खे खणी करे टेक्निकल न आहियूं रहिया। अॼु बि इन मामले ते असां टेक्निकल पासनि खे कोन था ॾिसूं। असां मां खोड़ सारा नौजवान वरी ॻाल्हि था करनि त असांखे जेको आहे सूबनि जी ॻाल्हि खे छॾे करे वरी शहरनि जी ॻाल्हि था करनि। त जेको आहे असां कराची वारा हिते न अचनि, जैकाबाद वारा कराची में न अचनि। हाणे इन्हनि सॼिनि शयुनि खे छॾे करे असांखे ॾिसणु घुरिजे त असांखे ॻाल्हाइणो छा ते आहे, असांजो फ़ाइदो छा ते आहे, ऐं असांजा हक़ सभ खां वधीक कहिड़ी जॻह ते लताड़जनि था, इन हवाले सां कोई बि न आहे। काफ़ी जॻह ते ईअं आउल फाउल जेको आहे इन मामले ते ॻाल्हायो वञे थो, टेक्निकल शयुनि खे कोन थो ॾिठो वञे। त असां पाण बि, इवन मां पंहिंजी बि ॻाल्हि कंदसि, त मां बि जेकॾहिं का ॻाल्हि कयां त एटलीस्ट मूंखे सम्झ में अचणु घुरिजे त इन ॻाल्हि सां मूंखे नंढो फ़ाइदो थिए थो, हुन ॻाल्हि सां मूंखे वॾो फ़ाइदो थिए थो, त कहिड़ी ॻाल्हि मूंखे अॻु में रखणु घुरिजे। ईअं न थिए जो मां हिकिड़े नंढड़े फ़ाइदे जे लाइ पंहिंजो तमामु वॾो नुक़सानु करे विया। त अॼुकल्ह इन ट्रेंड ते बि जेको आहे इहा ई ॻाल्हि आहे त असां वरी शहरनि जी ॻाल्हि था कयूं। हालांकि नंढड़ी लाइन ऑफ डिमार्केशन आहे सूबनि वारे डोमिसाइल्स वारे मसइले ऐं शहरनि वारे डोमिसाइल वारे मसइले ते। असांजो मेन इशू सूबनि वारे डोमिसाइल ते, यानी धारिया माण्हू हिते अची करे असांखे असांजे हक़नि ते धाड़ो न हणनि। बाक़ी हे वारो मामिलो उनखे असांखे वरी ॿिए सेशन में या कंहिं ॿी कैंपेन में हलाइणु घुरिजे। त असां पंहिंजे कराची जे अंदरि कीअं जेको आहे पंहिंजे शहर कराची खे कीअं ऑन कयूं, ऐं हिते अची करे असां जेको आहे कराची में रही करे नौकरियूं कीअं वठूं, इहो ॿियो हिकिड़ो इशू आहे। या असां कराची जी यूनिवर्सिटियुनि में कीअं एडमिशन वठूं, इन लाइ असांखे कहिड़ो लाहे अमल जोड़णु घुरिजे, इन लाइ वरी हिकिड़ी अलॻि कैंपेन हुजणु घुरिजे। हिते असांखे ॻाल्हियुनि खे मिक्स न करणु घुरिजे, न त सॼी असांजी जेकी महिनत आहे, जेके नौजवाननि जी महिनत आहे, जन इहो इनिशिएटिव वरितो आहे, सभु कुझु पाणी थी वेंदो।
जी बिल्कुल बिल्कुल तव्हांजी सही ॻाल्हि आहे। मां तव्हां ॾे अचां मैक्स साईं, तव्हां ॾे अचां थो। जीअं त असां नाज़रीन खे जेको बार बार रिक्वेस्ट कंदासीं त जेको प्रोग्राम आहे उनखे शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूर कनि इलेक्ट्रॉनिक डायरी खे, त जीअं वधि खां वधि असांजो मैसेज वञे। ऐं बिल्कुलु तव्हां माशाल्लाह जी वेल सेटल्ड आहियो कनाडा में, या असांखे अलाह ताला अपॉर्चुनिटी आहे, जवेरिया आई आहे जेकब खां कराची, असां प्रूव करे चुका आहियूं। साईं हाफ़िज़ निज़ामाणी जो कुछ सिटूं आहिनि असां जहिड़नि माण्हुनि जे लाइ चयूं आहिनि जिन ते माण्हू खिलनि था, उन खां पोइ तव्हांजी तरफ़ असां चऊं था। साईं हाफ़िज़ निज़ामाणी चए थो, रुसण वारे खे झल कोन्हे, मिलण वारे खे झल कोन्हे, असांजे हाल ते जाने खिलण वारे खे झल कोन्हे, कमाई कूड़ जी आहे त सचाई सूर खाए थी, दुखी इन राह रुकजी ते अचण वारे खे झल कान्हे, फ़क़त हिकु साल में इब्लीस खे 3 ॾींहं लॻनि पथिरियूं, बाक़ी आदम खे रोज़ानो हणण वारे खे झल कोन्हे, उन्हनि माण्हुनि मां आऊं न आहियां जिन जो हाल झूठो आहे, आऊं हाफ़िज़ थी हिते रहंदुसि, हटण वारे खे झल कोन्हे, रुसण वारे खे झल कोन्हे, मिलण वारे खे झल कोन्हे, असांजे हाल ते जानी खिलण वारे खे झल कोन्हे। नेक्स्ट साईं जी, ओवर टू यू। हा, मां मज़हब जी ॻाल्हि कई। मज़हब हिकिड़ो तमामु ज़बरदस्त इंटरेस्टेड जेको आहे शोबो आहे, ऐं मुंहिंजो पसंदीदा आहे। चाहे त मूंखे ॾाढ़ी कान्हे का, न मूंखे पेट में ॾाढ़ी आहे, न मूंखे मुंहं ते ॾाढ़ी आहे, पर इन जेके क्लेम कंदा आहिनि त असां बग़ैर ॾाढ़ीअ वारा मज़हब ते न ॻाल्हायूं, मुंहिंजे ख़्याल में असां बग़ैर ॾाढ़ी वारनि मज़हब खे वधीक पढ़ियो आहे बनिस्बत ॾाढ़ीअ वारा। हाणे हे ॻाल्हि था कनि त मज़हब जो लिबादो ओढ़े असांजी ज़बान खे सलब करण था चाहिनि, त सभ खां पहिरीं मां पुराणी हिस्ट्री में वेंदुमि, तकड़ में ॻाल्हाईंदुमि जो घणो टाइम न आहे। नई हिस्ट्री, सऊदी अरब पंहिंजे अलाई सां गॾु जेको आहे यमन जहिड़े नंढड़े मुल्क जे मथां बमबारी करे थो, जिते प्रेग्नेंट मायूं मारिजी थियूं वञनि, नंढड़ा मासूम ॿारड़ा मारी था वञनि, ॿई मुस्लमान ॿई अरब, ठीकु आहे न। इहा सऊदी अरब जितां तेल निकिरे थो, जितां जेको रीजन आहे, उहो रीजन सॼो कंट्रोल्ड बाय शिया मुस्लिम, माना उते उन्हनि जी मेजॉरिटी आहे। पर उन्हनि जे रीजन में उन्हनि शिया खे जॉब नथी ॾिनी, माना जेके छो त उहे शिया, उन्हनि जे मथां सऊदी रिजीम जेको आहे ज़ुल्म जा पहाड़ टोड़े थो। सऊदी अरब में फ्री मीडिया कोन्हे त तव्हांखे रिपोर्ट्स मिलनि, पर तव्हां यूट्यूब ते उहे वीडियो ॾिसी सघो था, या ॿियनि ज़राए सां उहे ॾिसी सघो। छा सऊदी जेको बाबा इस्लाम सॾाइजे थो, उनखे इस्लाम जी ख़बर कान्हे, उहो पंहिंजनि ई माण्हुनि जा हक़ सलब करे थो, ऐं हे जज या हे मुला असांखे चवनि था त बाबा तव्हां माठ करे वियो, सभु भाउर आहिनि, जे सभु भाउर आहिनि त भला मूंखे ॾिए न सऊदी अरब पंहिंजो पासपोर्ट, मां वञी भला अंग्रेज़नि जो पासपोर्ट वठी मां घुमां थो पियो, सऊदी अरब ॾिए न मूंखे पासपोर्ट, ॾिए सऊदी अरब ॾिए मूंखे उते का भली जॉब मूंखे ॾींदो, मुंहिंजी क़ाबिलियत मुताबिक़ सऊदी शहज़ादो पंहिंजी लेवल जी जॉब जेका मुंहिंजी क़ाबिलियत आहे उन ॾींदो, न ॾींदो न। उन्हनि हजतुल विदा जो ख़ुतबो सम्झो आहे, असांखे था चवनि, उन्हनि चयो त अरबीअ खे अजमीअ ते इहो सम्झो आहे, उन्हनि त कोन सम्झो, असांखे था सम्झाइनि। अच्छा, जॾहिं हक़ जी ॻाल्हि अचे थी त जंग जमल थिए थी, जंग सफ़ीन थिए थी, हज़रत अलीअ जी बीबी आयशा जी, हज़रत अलीअ जी माविया जी जंग थिए थी, जॾहिं हक़ जी ॻाल्हि हूंदी आहे न त इहे वॾियूं हस्तियूं बि विढ़ी पवंदियूं आहिनि, छो त हक़ हक़ आहे, हक़ लाइ विढ़ण इस्लाम जो फंडामेंटल आहे। तव्हां पंहिंजे हक़ लाइ विढ़ंदो, इहो तव्हांजो फंडामेंटल राइट आहे। त मज़हब तव्हांखे कॾहिं बि कोन थो झले त केरु तव्हांजो हक़ खाई वञे, तव्हां चओ हे मुंहिंजो मुस्लमान भाउ, जे अगरि ईअं आहे त पोइ इहे जंगूं के नंढे असाबी जी त कोन लॻियूं, वॾनि असाबियुनि जूं लॻियूं आहिनि। त असांजो मुंहं खे लिंबण खां पहिरीं हे पंहिंजी तारीख़ पढ़नि, पंहिंजी तारीख़ खे सम्झनि, ऐं पोइ असांजो मुंहुं लिंबनि, असां लिंबिजी वेंदासीं। भई मज़हब जी जेका इहा चाशनी असांखे प्यारनि था न, असांखे वधीक हिननि खां मज़हब ख़बर आहे। अगरि ईअं न हुजे हा न त लखे असहाबी 100 सालनि जे अंदरि सभई तिया पंहिंजा न थी चुका, सभिनि जूं कीचूं न उॾायूं हुननि। खानवादा रसूल खे पूरो हिननि सफ़ाई हस्तीअ तां मिटाए छॾियो, करबला जो वाक़ियो हिननि जे साम्हूं आहे। हाणे हे असांखे ॿुधाईंदा, हे असांखे सम्झाईंदा त इस्लाम छा आहे, माना जितां इस्लाम निकितो, जंहिं रीजन मां वञी करे सॼे रीजन में फैलियो, सिंध मां, हाणे हे सिंधी माण्हुनि खे तबलीग करण ईंदा आहिनि, बाबा तव्हां निमाज़ हीअं पढ़ो। बसि अगरि इस्लाम जो सही शिकिल ॾिसणी आहे न, जॾहिं रसूल माइग्रेट कयो मदीने में, त मदीने में मेजॉरिटी हुई जू कम्युनिटीअ जी ऐं क्रिश्चननि जी। हुननि हिकिड़ो अहिड़ो सिरिश्तो क़ाइमु कयो त इहे सभई कम्युनिटी हिकिड़े अहिड़े फैब्रिक में आराम सां ज़िंदगी गुज़ारनि,
जिते हो पंहिंजूं इबादतूं कनि, जिते उन्हनि खे केरु तंग न करे वञे, जिते हो पंहिंजे रस्मुनि रवाजनि मुताबिक़ हलनि। सिंध उन ई ॻाल्हि जी अमीन आहे, जिते शियो बग़ैर कंहिं डप जे जुलूस कढी सघे थो, जिते अहमदी पंहिंजी इबादत करे सघे थो, जिते सिख पंहिंजे मज़हबी इक़्तिदार संभाले सघे थो, उते का भेदभाव न हुई। हे हाणे रिसेंट जॾहिं खां 1980 में असां इन्वॉल्व थियासीं तालिबान जंग में, अमीरुल मोमिनीन ज़ियाउल हक़ साहब, जंहिंखे अलाह साईं करवट करवट जहन्नम नसीब करे, उन जेका इहा बाहि जेका असां में फैलाई आहे, उहा जेको हले थी पई। पर इन खां पहिरीं जेका सिंध हुई, उहा बिल्कुलु ओड़ी सिंध हुई जहिड़ी तारीख़ में मुस्लमाननि जी रही आहे। त बाबा हीअं का कम्युनिटी हुजे, सेक्युलर बाउंडेड कम्युनिटी वेयर एवरीवन हैज़ देयर ओन राइट। किथे आहे? हे था चवनि मुस्लमान, भई अगरि हीअ तव्हांजी मुस्लमानियत आहे त तव्हां ॿिए जी इची झले पियो त पोइ सही आहे न। अंग्रेज़ तव्हांखे चवनि था त तव्हांजो इस्लाम तलवार सां फैलियो आहे, असां चऊं था त इस्लाम मुहबत सां फैलियो आहे, तव्हां माण्हुनि खे करे था ॾेखारियो त न, इस्लाम पादर सां फैलियो आहे। जेको न मञंदो इस्लाम खे, तव्हां पादर ठोकींदासीं, ॿ ॿूथा वारा ॿ हेठां वारा। ठीक है। अच्छा असा मौजू जे तरफ इने बिल्कुल है रिलेटेड आहे दोस्त मता समझन त जेको मजहब जे तरफ असा छो विया आहियूं। असा मजहब के टच इने लाइ भी कयो आहे जे माण्हुनि खे ख़बर पवे तो हक पंहिंजो वठण जे लाइ मजहब जी का रुकावट न हुअण खपे। इहो असांजो हक आहे, बेसिक असांजो राइट आहे पंहिंजे ज़मीन ते, पंहिंजी धरती ते। त मौजू जे तरफ इहो अचूं था त हाणे आख़िर में जेको 40 मिनट जो प्रोग्राम अची पहुतो आहे, त हाणे आख़िर में तव्हां ॿिन्ही महिमाननि खां तव्हां छा चवणु चाहींदव? सो माना को बि मैसेज ठीक आहे, जीअं तव्हां चयो त हिकिड़ो ट्रेंड असां ठाहे छॾियो ट्विटर के या ॿियनि शयुनि खे। आई वुड से आई स्टिल एनकरेज जेको भी प्लेटफॉर्म मिले तो एहतजाज जो, we have to adopt it and we have to do protest। ऐं उन खे मौसर कीअं कजे, तव्हांजो छा चवणु आहे आख़िर में जेको आहे ॿिन्ही मोज़िज़ महिमाननि खां जवेरिया जे तरफ़ असां हलंदासीं? जी जवेरिया। हा, मां पहिरियां बि इहा ॻाल्हि कई त मां इहा ॻाल्हि कतन न कई आहे, ऐं न वरी मां चवां थी त असांखे हर प्लेटफॉर्म खे इस्तेमालु करणु घुर्जे जिते असांखे लॻे थो त इदारा ऐं असांजा जेके असेंबलीज़ आहिनि या जिन खे असां वोट ॾिनो आहे, उहे असांजी मालिकी कोन था कनि त असां पाण पंहिंजी मालिकी कयूं। जीअं लीडरशिप जी खोट जी ॻाल्हि कई त असां वटि लीडरशिप जी बि खोट रही आहे, पर हिन वक़्तु नौजवान पाण जेको आहे लीडर थी करे हिन कैंपेन खे अॻिते वधायो आहे। त बसि मां वरी बि इहा ई ॻाल्हि कंदसि त थोरो जेको आहे टेक्निकल पासनि खे असांखे ॾिसणो पवंदो। असांखे जेके इन में अॻु भरा आहिनि या जेके नौजवान ट्विट कनि था, थोरो खणी करे जेको आहे कंहिं वकील खां जेको आहे थोरो सलाह कजे या उन खां पुछियो वञे त कहिड़े नमूने सां। ज़ाहिर आहे असां वटि इंटेलेक्चुअल्स जी पहिरीं ॻाल्हि कई त ठीकु आहे, खोट त आहे, पर ईअं न आहे जो इंटेलेक्चुअल्स न आहिनि। असां वटि खोड़ सारा सियाणा माण्हू आहिनि जन जेको आहे एक्सपीरियंस आहिनि, जन पंहिंजी ज़िंदगी में तमामु घणो कुझु हासिल कयो आहे। असां उन्हनि खां पुछी सघूं था त हिन कैंपेन खे असां कहिड़े तरीक़े सां अञा वधीक पावरफुल बणाए सघूं था, ऐं असां कहिड़े नमूने सां जेको आहे पंहिंजो आवाज़ खे अञा सधारो करे सघूं था। वरी ॿी इहा ॻाल्हि इन सां ई जुड़ियल आहे त एनर्जी में असांखे आख़िर ताईं घटिताई न अचणु घुर्जे। हाणे जॾहिं असां ट्रेंड खे फॉलो कयो आहे त असां आख़िर ताईं ॾिसूं त ही जेकी कमेटी जुड़ी आहे इहा कहिड़े नमूने सां कमु करे थी, ऐं जेकॾहिं उहे डोमिसाइल जेके मशकूक आहिनि उहे जेकॾहिं हिननि जी अंडर कंसिडरेशन आया आहिनि त उन्हनि लाइ उन्हनि कहिड़ो जेको आहे सज़ा उन्हनि खे ॾिनी आहे, छा उहे डिसमिस कया वञनि था या नथा कया वञनि। कमेटियूं असां वटि कंहिं शइ जे लाइ न ठहियूं आहिनि, शुरू खां वठी अॼु ताईं असां सिर्फ़ु कमेटियूं ठहंदे ई त ॾिठियूं आहिनि, का इम्प्लीमेंटेशन त अॼु ताईं कोन थी आहे। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त कमु अहिड़ो कजे जो 100% न त कंहिं हद ताईं त असां उनजे रिज़ल्ट ताईं पहुची सघूं। बिल्कुलु जी, मैक्स साईं ओवर टू यू। मां तकड़े मैसेज इहो आहे, छो त मुंहिंजो सॼो कमु नौजवाननि सां आहे। उन्हनि सां इहो आहे त 70% तव्हां पंहिंजी तइलीम ते ध्यानु ॾियो, छो त तइलीम ई आहे जेको तव्हांखे मुक़ाबले लाइ तयारु करे थी। 30% तव्हां सियासत जी तरफ़ अचो, छो त असां वटि सियासत जो जेको बैटल ग्राउंड आहे ओपन आहे, ऐं असांखे उन में पंहिंजी सलाहियतूं ॾेखारणु घुरिजनि। असां लीडरलेस क़ौम आहियूं, ऐं लीडरलेस क़ौम जेको आहे सही कमु न आहे। असांखे हिकिड़ी लीडर जी ज़रूरत आहे, हिकु ई न पर काफ़ी लीडर जी ज़रूरत आहे जेके असांखे पंहिंजे मक़सद जी तरफ़ वठी हलनि। ॿी ॻाल्हि इहो त मां छो ईअं चयो आहे त असां मथे सूर अलाह ट्विटर इस्तेमालु था कयूं, छो जो अगरि असां कंहिं बि जामे जेको कमु आहे न उनजी पूरी होमवर्क न हूंदो न त उन जो असरु विञाए वेंदासीं। ठीकु आहे न। जेके छा जॾहिं कैलकुलेशन थींदी आहे न ट्विटर जी त किथां ट्वीट्स आयूं हे आयूं त उहो रीजन ख़बर पवंदी आहे त कहिड़े। असांजो मेजर रीजन सिंध आहे,
अगरि जेके मथे जेके इदारा वेठा आहिनि दुनिया जा जेके इंटरनेशनल इदारा इन्हनि शयुनि ते नज़र था कनि उहे ॾिसंदा त यार हिन रीजन जा माण्हू त थूम ते बि जेको आहे ट्विटर ते ट्रेंड ठाहे वेठा आहिनि त मथे सूरत ते त पोइ दे नॉट गोना टेक इंटरेस्ट ऑन दोस थिंग चवंदा हे त मश्किरा आहिनि ठीकु आहे न त वी हैव टू सिट डाउन टुगेदर त बाबा हा ठीकु आहे डोमिसाइल जो मसइलो आहे हिन डेट ते कंदासीं दीज आर ही सर्व असां ट्वीट ठाहियूं आहिनि इन्हनि खे मैन्युपुलेट अॻियां पोयां करे असां कंदासीं ही टाइम आहे ही वक़्तु आहे हिन ते हलाईंदासीं हलो बाबा सभु हलो असां वटि थिंक टैंक ई कान्हे फ़कीर मोहम्मद बि लीडर मैक्स मेमून बि लीडर सभई असां मसइलो असां सभई लीडर आहियूं को कारकुनी आहे ई कोन असां कंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयार ई कोन्हियूं का त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त पाणी अगरि ईअं खुलो छॾिबो न त उहो सॼा खेत खलियान वीरान करे छॾींदो उनखे चैनलाइज़ करणो पवंदो आहे ठीकु आहे उनखे चैनलाइज़ करे पंहिंजे मक़सद लाइ पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस तव्हां सां शेयर कयां थो त मूंखे कुझु सीनियर पॉलिटिशियंस हिते मिलिया ॿ टे हिते यूके में उहे चवनि था त असांजी जेका मेंटरिंग आहे जेका मेंटरिंग कई आहे उहा त सिंध जे सियासतदाननि कई आहे सिंध सॼी सियासतदाननि सां तमामु सुठनि सियासतदाननि सां भरियल आहे पोइ इहो छो इख़्तिलाफ़ात आहे प्रोग्राम सॉरी वधे बि पियो पर आई थिंक इहा पॉइंट थोरो रेज़ कयूं था त असां थोरो छो त मूंखे हिते फीडबैक कुझु ईअं मिलियो आहे त सिंध माना हिकिड़ी सम्झो त प्रोडक्शन आहे जेका माना मेंटरिंग करे थी सियासत जे हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे ॾिसो मसइलो इहो आहे त शुरू वारे दौर में जॾहिं असां सफ़ा जवान हुआसीं हींअर नौजवान आहियूं पर जॾहिं सफ़ा जवान हुआसीं तंहिं दौर में वीकली सेशंस थींदा हुआ संगत जा उते असां सियासी दोस्त किताब पढ़ंदा हुआ मुख़्तलिफ़ लीडरनि जा इंटरनेशनल असांजी अपब्रिंगिंग ईअं थींदी आहे असांखे ॿुधायो वेंदो बाबा हे थींदो आहे हे थींदो आहे हे थींदो आहे त that was the time पर हाणे छा थो थिए हाणे नफ़्सा नफ़्सी जो दौर आहे असां चवंदा जल्दी बसि असां माना पंहिंजे मक़सद ते पुॼूं माल कमायूं पैसा कमायूं अच्छा सियासत इन करे कोन कंदासीं छो त सियासत सिर्फ़ु वॾेरनि जो कमु आहे सिर्फ़ु वॾेरो कंदो छो त उहो ई इलेक्शन छो त इलेक्शन विढ़ण तुंहिंजे मुंहिंजे फ़क़ीर वस जी ॻाल्हि कान्हे का ठीकु आहे न करोड़नि जो धंधो आहे त उहो सम्झनि था त सिर्फ़ु सियासत रुगो इलेक्शन आहे सियासत इलेक्शन न आहे सियासत ज़ाब्ता हयात आहे सियासत ज़िंदगी आहे सियासत रूह आहे बग़ैर सियासत जे माण्हू जानवर आहे अगरि तव्हांखे ख़बर ई न आहे त तव्हांजा बेसिक राइट्स छा आहिनि तव्हांखे ख़बर ई न आहे त तव्हांखे छा करिणो आहे तव्हांखे ख़बर ई न आहे त तव्हांखे सुबुह जो उथी पहिरियों कमु कहिड़ो करिणो आहे एवरीथिंग बिलोंग्स टू पॉलिटिक्स असांखे पॉलिटिक्स खे ईअं कयो वियो आहे असां वटि माना इहो हिकिड़ो मालिकनि जो हिकिड़ो कमु थियल आहे त नौजवान सिंध जो सियासत जी तरफ़ न अचे छो जो ईंदो त पंहिंजा हक़ घुरंदो न सियासत छा कंदी तव्हांजे अकुल ऐं शौर खे वधाईंदी जीअं तव्हांजो अकुल ऐं शौर वधंदो तव्हांजो बड़ा मां त खट ते सुतो पियो आहियां मूंखे त पलंग ते सुम्हणो मां त हिते जेको आहे मुंहिंजी त पुछड़ीअ में पाणी बि कोन्हे को इहो कालाबाग डैम बि न ठहिणो आहे इहो बादशाह डैम बि न आहे ठहिणो ठीकु आहे न पोइ असां सुवाल पुछंदासीं दे आर अफ्रेड फ्रॉम अवर क्वेश्चन्स छो त सुवाल करण वारो तरक़ी कंदो असांखे चवनि था त असां अबनि ॾाॾनि वांगुरु सुम्हनि बुकमुनि उमियुनि फहम ला युजून वारो कमु कयूं माना अंधा ॿोड़ा गूंगा लंगड़ा हुजूं बसि जेको हे चवनि असां चऊं लबे इन करे मुंहिंजो इहो हूंदो आहे दोस्तनि खे त बाबा पढ़ाईअ सां गॾोगॾु सियासत कयो सियासत तव्हांखे अॻिते वधी वेंदी ऐं सियासत करण सां ॿिया फ़ाइदा बि घणा आहिनि त माण्हू जॾहिं प्रोफेशनल लाइफ में वेंदो न त उते बि लीडर अॼुकल्ह उहे दौर ख़तम थी विया पुराणा जेके भई तव्हां सां पनाकारा कंदासीं वी हैव टू स्पीक इन फ्रंट ऑफ द सो मेनी पीपल इन द जॉब त उहो तव्हांजी बॉडीअ मां रिफ्लेक्ट कंदो यू लुक लाइक अ लीडर ठीकु आहे न असांखे लीडर प्रोड्यूस करणा असां छा था कयूं लूज़र्स प्रोड्यूस था कयूं असां गुलाम प्रोड्यूस था कयूं असांखे इहो सेखारे थो वञे त बाबा फ़कीर मोहम्मद हिकिड़े हारीअ जो पुटु आहे इन जो इहो जेको आहे अकुल ऐं शौर ई हुन वटि कोन्हे को उहो कंहिं लेवल ते पहुचे पर फ़कीर मोहम्मद पुॼी ॾेखारे ठीकु आहे न त दीज आर द एग्जाम्पल वी हैव टू फॉलो त इन करे नौजवान मां इहो थो चवां त जॾहिं बि ट्विटर जो इस्तेमालु कनि असां वटि हिकिड़ी थिंक टैंक हुजे जेका ट्विटर जो ट्रेंड ठाहे असां वटि हिकिड़ी थिंक टैंक हुजे जेका वेही करे ॻाल्हाए दोस्तनि ठाहियो आहे व्हाट्सएप ते ग्रुप मूंखे बि हुन में एड कयो आहे पर इट नीड्स अ लीडर माना जेकी जिन वटि साउंड नॉलेज हुजे पॉलिटिक्स जी वी नीड दोज़ पीपल इन दैट ग्रुप उहे अचनि उहे असांखे लीड कनि असांखे सम्झाइनि त कहिड़ो इशू आहे छो त इम्प्लीकेशन्स आहिनि हर शइ जूं हींअर वी आर लिविंग इन अ ग्लोबल विलेज ईअं न आहे त रुगो ठारू शाह में कयूं था त रुगो कंडियारे जो माण्हू थो ॾिसे या नौशहर जो माण्हू थो ॾिसे people are watching us from Switzerland, Alaska, everywhere. तो हे को छा थी करे पई असां ट्वीट इंग्लिश में था कयूं न इंग्लिश में कयूं था उर्दू में कयूं था सिंधीअ में कयूं था त असांजी जेके इंग्लिश ट्वीट्स आहिनि ॿिया बि ॾिसनि था त असां उहो ॾेखारियूं असां चवंदा त वी आर एजुकेटेड पीपल असां चवंदा वी आर टैलेंटेड असांजी ट्वीट अहिड़ी बकवास आहे जो BBC बि खिले थी त ईअं न हुजणु घुरिजे त वी शुड हैव द पीपल मां चयुमि न त असांखे बंदि ॿधणो
असांखे चैनल तव्हां ॾिठो आहे न जेके वाटर कोर्स हूंदा आहिनि सिंध में जंहिंमें पाणी लंघंदो आहे, कुझु अनलाइंड हूंदा आहिनि, माना कचा हूंदा आहिनि, पोइ पाणी जेको पाणीअ में उहो गप गारो पियो मिलंदो आहे। कुझु वरी कंक्रीट जा चैनलाइज़्ड हूंदा आहिनि, ब्यूटीफुल पाणी हुन में जेको आहे न ईअं न हिकिड़ी ख़ूबसूरत पेंटिंग वांगुरु पियो ईअं वहंदो आहे। वी नीड दोज़ लाइन्स चैनल, असांखे नौजवाननि खे उहा लाइन करिणो आहे। जी जी सॉरी तव्हांखे कथा कलाम में इंटरप्ट थियो कयां, प्रोग्राम इलाही काफ़ी वॾो जवेरिया तव्हां एड कंदा तव्हां जवेरिया डू यू वांट टू गिव एनीथिंग यू वुड लाइक टू ऐड, तव्हां कुझु चवणु चाहींदा? जी मैक्स मेमन साहब जेके आहिनि सॼा पासा क्लियर कया आहिनि ऐं तमामु बहितरीन ऐं सुहिणनि मिसालनि सां कया आहिनि ऐं चवंदा आहिनि त जेकी ॻाल्हि तव्हां मिसालनि सां सम्झाईंदा आहियो त उहा जल्दी सम्झ में अची वेंदी आहे ऐं उन ते अमल करण जो बि जी दिलि बि कंदी आहे। त उमेद कयां थी त जेके शयूं असां सम्झाइण जी कोशिशि कई आहे उनखे असांजा नौजवान सम्झनि ऐं वरी बि मां इहा ई ॻाल्हि कंदसि त हर ॻाल्हि खे जेको आहे मज़हब सां ॻंढी करे उन ॻाल्हि खे जेको आहे सम्झण मतिलबु सम्झण जे बावजूद बि न सम्झण जेको आहे इहा असांजी वॾी कोताही हूंदी। जेकॾहिं मज़हब सां ॻंढियूं बि अथा त असांजो मज़हब बि इहा ई ॻाल्हि कई आहे त तव्हां ज़ुल्म बर्दाश्त न कयो। जेकॾहिं तव्हां ज़ुल्म बर्दाश्त कयो था त पोइ तव्हां जेको आहे असां मां न आहियो। त पोइ असां जेको आहे वाक़ई जेकॾहिं मुस्लमान सुठा मुस्लमान थियणु चाहियूं था त कंहिं ॿिए खे पाण ते हावी करणु न ॾियूं। बिल्कुलु नाज़रीन, हे असांजो प्रोग्राम तव्हां ज़रूरु जेको आहे सो वॉच बि कजो, सब्सक्राइब इलेक्ट्रॉनिक डायरी खे कजो त जीअं वधीक तव्हांजे लाइ प्रोग्राम आणे सघे ऐं असांखे ॿुधाईंदा बि रहिजो त जेके बि सजेशन वग़ैरह। प्रोग्राम खे ख़तमु करण खां पहिरीं तव्हां ॿिन्ही महिमाननि जो तमामु चवंदा आहिनि पंहिंजे दिलि जे गहराइनि सां जेको आहे सो शुक्रगुज़ार आहियां ऐं तमामु सुठो ॻाल्हायो आहे। ऐं असां होप कयूं था त असांजी क़ौम खे असां क़ौम चऊं था, असांखे कम्युनिटी सॾायो थो वञे। वी मेक श्योर वी आर नेशन, वी आर नॉट कम्युनिटी। ऐं असांजी क़ौम खे इहा ॻाल्हि सम्झ में अचणु खपे ऐं पंहिंजे पाण खे क़ौम चवाइण इज़ नॉट अबाउट द कॉन्स्टिट्यूशन, इट इज़ इन द कॉन्स्टिट्यूशन। ऐं साईं महर टिबाई जे हिन सुहिणे सिटनि सां असां तव्हां खां जेको आहे सो इजाज़त वठंदासीं त मुंहिंजे मोर ऐं मारनि जी पारत ख़ुदाया, तोखे सिंध वारनि जी पारत ख़ुदाया। इलेक्ट्रॉनिक डायरी ते वरी कंहिं ॿिए मौज़ू सां अवां जे आॾो हाज़िर थींदासीं। पंहिंजे मेज़बान फ़कीर लाशारी खे इंग्लैंड जे शहर प्रेस्टन मां असांखे इजाज़त ॾींदा ऐं इनशाअल्लाह तव्हां सां ज़रूरु हिकु दफ़ो ॿीहर असां ज्वाइन कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।